खैरपुर आरोड़ वाह पटणी माइनर के पक्के करण वारो कम गुज़िरियल 2 सालनि दौरान मुकमल थी नाहे सघियो। पटणी माइनर जो नाक़स कयल कम आपाशी इरिगेशन खाते अफ़ीसरनि ऐं ठेकेदारनि जी मिली भगत सां करप्शन सबबि पटणी माइनर थियण खां अॻु ई टुटी पियो। ज़मींदार सख़्त मुतासिर पाणी न हुजण करे जानवरनि लाइ गाह समेत ॿियो फसल पोखिजी नाहे सघियो। हारी नारियुनि समेत मालवंद माण्हू सख़्त परेशान थी विया आहिनि। आपाशी खाते जी नाअहलीअ सबबि करोड़ें रुपयनि सां पटणी माइनर जा सियासी 62 ठेकेदारनि जे कम में नाक़स हिलायल मटीरियल सबबि ठाहियल ॿिन्ही पासनि 10 इंच सीसी ब्लॉक तरीअ ताईं पके करण वारो कमु हंधा हंधा टुटी पियो। आपाशी खाते इरिगेशन जे ऑफिसरनि मिली भगत करे 62 ठेकेदारनि खे एडवांस पेमेंट वठी पाणी खोलरायो त पाणी जे पहुचण शर्त नाक़स मटीरियल सां ठहियल ब्लॉक हंधा हंधा टुटी विया ऐं पटणी माइनर खे गहारा पवण शुरू थी विया। जंहिं बाद आपाशी मुलाज़िमनि खे इतला ॾिनो जिन मुड खां बंदि ॾेई मथां पाणी बंदि करायो वियो। होॾां ज़मींदारनि हारियुनि नारियुनि हाई कोर्ट सखर जे जज नेब जे इदारे एंटी करप्शन सखर रीजन ऑफिसर कमिश्नर रीजन सखर समेत आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जी इंक्वायरी कराए करोड़ें रुपयनि जी केस में आपाशी खाते इरिगेशन जे करप्ट ऑफिसरनि समेत 62 सियासी ठेकेदारनि जो लाइसेंस ख़त्म करे मथां केस दाख़िल कयो वञे ऐं असांजी फसल जो कयल नुक़सान भराए ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।